अस्सलाम वालेकुम। सब्सक्राइब करो मेरे चैनल के अब्दुल्ला एवरी टॉपिक। अज मां तव्हांखे ॿुधाईंदुसि उन ॾींहुं पाण नक्श लिखियो नवनि खाननि जो, यानी कि 15 जो नक्श। अॼु पाण नक्श लिखंदासीं 16 खाननि जो, पर तव्हां उनखे जिथां बि जोड़ कंदव सो मुंहिंजो हिसाबु ओतिरो ई ईंदो जेतिरो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। छाजे करे मां जी कोशिशि इहा ई आहे जीअं तव्हां हिननि जाली बाबनि खां जिंद तव्हांजी छुटे। पर अलाह साईं जंहिंखे जंहिं टाइम ते हिदायत ॾे। हाणे पाण अचूं था पंहिंजे नक्श ते, थोरो ध्यानु ॾिजो। ॾिसो हिते मूं लिखियो 199, पर वरी मूं हिते लिखियो आहे पूरा 200। वरी हिते आउं लिखंदुसि छा 194। वरी हिते आउं छा लिखंदुसि 203। ही 2, ही 0, ही 3। ही 4 खाना मुकम्मल थिया। बाक़ी घणा खाना बता? बाक़ी बता 12 खाना। हाणे वरी पाण हलंदासीं 5 खाने। वरी हिते आउं लिखंदुसि छा 202। 2 0 वरी 2। वरी पाण ईंदासीं 6 खाने ते। वरी हिते पाण छा लिखंदासीं 1, ही 9, ही 5। हाँ वरी पाण ईंदासीं 7 खाने ते। ते पाण छा लिखंदासीं 1, ही 9, ही 7। घणा खाना थी विया 1 2 3 4 5 6 7। हाणे पाण ईंदासीं 8 खाने ते। 1, ही 9, ही 2। घणा खाना थी विया 8। बाक़ी बता घणा खाना? बाक़ी बता 8 खाना। हाणे पाण ईंदासीं 9 खाने ते। हाणे पाण ईंदासीं 10 खाने ते। मथां लिखियो पाण 199। वरी ने हेठां लिखियो पाण 190। हाणे पाण ईंदासीं 11 खाने ते। वरी पाण 11 खाने में छा लिखियो 204। हाणे वरी पाण ईंदासीं 12 खाने ते। ते वरी पाण लिखियो छा 194। हाणे ये खाना घणा पूरा थी विया 12 थी विया। बाक़ी बचा 4 खाना। हाणे वरी पाण ईंदासीं 13 खाने ते। हाणे वरी पाण छा ते ईंदासीं 14 खाने ते।
पाण छा लिखियो 201। हाणे पाण ईंदासीं 15 खाने ते। पाण लिखियो 191। हाणे पाण ईंदासीं लास्ट खाने ते यानी कि आखिरी खाने ते। ते पाण लिखंदासीं 198। 1 ही 9 ही 8। हाणे पाण इनके छा कंदासीं जोड़ कंदासीं। हाणे हिते विते आउं तव्हांखे जोड़ करे थो ॾियां, पर तव्हां कोशिशि करो। ये ॾिसो मूं नक्श मुकमल करे छॾियो। ॾिसो पिया हिते आउं हेठां पासनि खां चारी पासनि खां लिखी थो छॾां, पर तव्हां वरी कैलकुलेटर खोले जोड़ कजो, हिसाब उहो ई ईंदो। जे उहो न अचे आउं यूट्यूब ते चैनल ठाहिण छॾे ॾींदो। हिसाब ईंदो 786। हीअ बिस्मिल्लाह जो नक्श। ॾिसो मूं हिते हर तरफ़ 786 लिखी छॾियो आहे। हीअ ॾिसो न हर तरफ़। हाणे जेके विच में लिखियल आहिनि उन्हनि खे तव्हां कैलकुलेटर करो, काउंट करो। हिसाब हर तरफ़ 786 ईंदो। सॉरी 786 ईंदो। बिस्मिल्लाह जो नक्श आहे, उनजा अदद आहिनि 786। तंहिं करे किथां तव्हां जोड़ कंदव हुन में हिसाब ईंदो ई 786।
ॿियो को बि कोन ईंदो, किथां बि जोड़ कंदुवे। उन ॾींहुं पाण ठाहियो 15 जो नक्श 9 खाननि वारो, अॼु पाण ठाहियो आहे 16 खाननि वारो। मुंहिंजा भाइर मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजो सिर्फ़ु ही ठाहिण जो मक़सदु ॿियो को बि कोन्हे, इहो आहे तव्हां जादी आमीननि पीरनि खां बचो। आउं त स्कूल पढ़ियल बि कान आहियां, तव्हां सोचो ही आउं कीअं ठाहियो वञा। ही सफ़ा आसान कम आहिनि, सफ़ा सवला आहिनि, पर प्लीज़ बराए महिरबानी मतां मूंखे बि तव्हां बाबो सम्झो। आउं बाबो कोन आहियां, ख़ुदा खे मञिजो, मूंखे कोन अचनि अहिड़ियूं शयूं, पर आउं तव्हांखे सेखारां थो। इन करे रुॻो हिननि खां बचो। जज़ाकल्ला, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो प्लीज़। अब्दुल्ला एवरी टॉपिक।